अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾींहुं ॾींहुं लाट में सतार सरयोमा जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू सीरीज़ जो सिलसिलो हलंदड़ आहे। असां जॾहिं सिंधी मज़मून जी ॻाल्हि था कयूं त यानी हिकु अहिड़े समुंड जी ॻाल्हि था कयूं जंहिं समुंड खे कंहिं हिकिड़ी वीडियो में या हिकिड़ी ॻाल्हि ॿोल में समाए नथो सघिजे, ऐं असां उन समुंड मां टुबियूं हणी तव्हांजे लाइ नंढा नंढा नायाब अमीक गॾु करे खणी अचूं था त जीअं इंटरव्यू वारे मरहले में अव्हां जे लाइ रहनुमाई पैदा थी सघे। सो तव्हांखे नंढी गुज़ारिश आहे त तव्हां असांजे वीडियोज़ खे न सिर्फ़ु पाण ॾिसो पर असांजे नए नसुल ताईं शेयर बि कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां इन्हनि खे वंडियो बि, ऐं हिन नंढड़ी असांजी इफर्ट खे, नंढड़ी कोशिश खे तव्हां ज़रूरु एप्रिशिएट कयो। तव्हांजा कमेंट्स असांजे लाइ इंतिहाई अहम बणजनि था। रहनुमाई बि असां उन्हनि कमेंट्स मां हासिलु कयूं था। असांखे जेकॾहिं अव्हां कंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहियो था त उन ते तव्हां पंहिंजा कमेंट्स बॉक्स में ज़रूरु पंहिंजा कमेंट्स ॾींदा कयो। सिंध जे अदब जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त छाकाणि त जॾहिं तव्हां अदबी तारीख़ पढ़ंदव त तव्हांखे राय दौर खां वठी पढ़णो पवंदो। राय दौर खां पोइ अरब दौर तव्हांखे पढ़णो पवंदो। अरब दौर खां पोइ तव्हांखे शुमरनि जो दौर पढ़णो पवंदो। पोइ समन जो दौर पढ़णो पवंदो। पोइ अरगून, तुर्खान ऐं मुग़लनि जा जेको दौर आहे उहो तव्हांखे हिकिड़ी संजीदगीअ सां ॾिसणो पवंदो उन दौर खे, उन दौर जा सियासी वाक़िआ, उन दौर जा अदबी पहलू। उनखां पोइ असांखे कलोड़नि जे दौर में अचिणो पवंदो जॾहिं त पोइ कलोड़नि जे दौर जो पूरो हिकिड़ो जाइज़ो तव्हांखे वठिणो पवंदो, नसरी हवाले सां बि ऐं नज़म जे हवाले सां बि। जॾहिं कलोड़नि जे दौर जी तव्हां ॻाल्हि कंदो त कलोड़नि जे दौर में असांखे मखदूम अबुल हसन सिंधी मिले थो, जंहिं पहिरियों भेरो सिंधी जेका सूरत ख़ती आहे बाक़ाइदा उहा ठाही ऐं उन किताबु लिखियो मुक़दमा सलात। मुक़दमा सलात जेको किताबु आहे उन में बेसिकली नमाज़ ऐं उन जा क़ाइदा ऐं कानून सम्झाया विया आहिनि, पर इन जे लाइ उनखे सिंधीअ में लिपि आणणी पई ऐं उनखे सॾिजे थो मखदूम अबुल हसन जी सिंधी। इन खां अॻु मां हिकिड़े वीडियो में ज़िक्र करे आयो आहियां त जॾहिं गिनान लिखिया पिए विया यानी सूमरनि जे दौर में, त उन दौर में बि असांखे पीर सदरुद्दीन शाह जा जेके गिनान मिलनि था उहे गुनान मिलनि था उन जी 40 अखरीअ में, यानी जेका पहिरीं सिंधी जेका लिपि उन वजूद में आंदी उनखे 40 अखरी या ख्वाजकी सिंधी सम्झे थो। हाणे वरी कलोड़नि जे दौर में जॾहिं असां आयासीं त असांखे अबुल हसन सिंधी मिले थी, उनजी अबुल हसन जी सिंधी मिले थी, यानी हू जॾहिं बि किताबु लिखंदो त उन पंहिंजी सिंधीअ में लिखंदो। उनखां पोइ मखदूम ज़ियाउद्दीन जी सिंधी आहे। ईअं हिकिड़ो सिलसिलो हलंदो थो रहे। जॾहिं असां कलोड़नि जे दौर जी ॻाल्हि कंदासीं त पोइ कलोड़नि जे दौर में असांखे शाह साईं जी ॻाल्हि करणी पवंदी। शाह साईं जी ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे त शाह साईं हिकिड़ो वसीउ सब्जेक्ट आहे, पूरो हिकिड़ी काइनात आहे। इन जे करे इंटरव्यू जे मरहले दौरान इन ॻाल्हि खे अव्हांखे ज़हन में रखिणो पवंदो त जॾहिं तव्हां शाह साईं ते ॻाल्हाईंदव त शाह साईं जे हवाले सां या शाह साईं जे रिसाले जे हवाले सां तव्हांखे भरपूर ॼाण हुजणु घुरिजे। मिसाल जे तौर ते शाह साईं ते जॾहिं रिसर्च जी ॻाल्हि था कयूं, यानी पहिरीं PhD जी ॻाल्हि शाह साईं ते जॾहिं कंदासीं, ऐं इहो सुवालु थी सघे थो त सिंध जो अज़ीम शाइर आहे लतीफ़ साईं, उन जी शाइरीअ ते पहिरीं PhD कंहिं कई त अव्हांजे ज़हन में हुजणु खपे त एस्टे सोरे नाले हिकिड़ो स्कॉलर आहे, अंग्रेज़ स्कॉलर आहे, जंहिं शाह साईं ते पहिरीं PhD कई। यानी एस्टे सोरले जी PhD 1940 में छपी आहे, इहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। ऐं लतीफ़ साईं ते पहिरीं PhD कंदड़ असांजो मिस्टर सोरले आहे। इहा बि हिकिड़ी वॾी कहाणी आहे जेका त मिस्टर सोरले लतीफ़ साईं सां अक़ीदत जो इज़हार कीअं कयो। ऐं इहा तव्हां खां इंटरव्यूअर पुछी सघे थो त भला सोरले लतीफ़ साईं ते PhD करण जो ख़्यालु उनखे कीअं आयो, त तव्हां इहो ॿुधाए सघो था पिया त हीउ कोई 1917 जो केस आहे। सोरले साहिबु जज हूंदो हुयो हिंदुस्तान जी कंहिं अदालत में, ऐं तॾहिं जेठमल परसराम जे रिसालो उन में हिकिड़ो शेर छपियो हो त अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया, काट त पवी कबूल में मछण पाई घटि, कलाल की हट कुसण जो कूप वहे। उन शेर खे खणी कुझु माण्हू उन वक़्तु अदालत में विया ऐं उते अदालत में उन्हनि दरख़्वास्त दाख़िल कई सोरले जी अदालत में त हीउ केस बग़ावत जो केस आहे ऐं जेठमल परसराम बग़ावत फैलाए रहियो आहे हिंदुस्तान में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु। अच्छा, हीउ जॾहिं केस हलियो त तॾहिं ज़ाहिर आहे फ़रियादी बि ईंदा, जवाबदार बि ईंदा, परसराम साहिब खे गिरफ़्तार बि कयो वियो ऐं पोइ अॻिते हली पोइ इन केस में उनखे कुझु सालनि जी सज़ा मिली ऐं सज़ा दौरान हुन तीरथ जो तरंग जे नाले सां हिकिड़ी जेल डायरी में लिखी परसराम साहिबु।
जेठमल परसराम साहब। ख़ैर, जॾहिं केस अदालत में आयो त सोरले साहब जज हो, हुन चयो त बाबा हाणे इन शाइर खे वठी अचो। हुननि चयो साईं हीअ त छा अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो शेर आहे, हीअ त केतिरा ई साल अॻु गुज़ारे वियो आहे, हुनखे 100-150 साल थी वियो आहे। त जॾहिं हुनखे इहा ख़बर पई त हीउ शाइर 150 साल या 200 साल अॻु गुज़ारे वियो आहे ऐं अॼु हुनजो केस दाख़िल थिए थो ऐं हिन में बग़ावत जा अंसर अचनि था, हुन घुराया, सिंधीअ जा एक्सपर्ट घुराया, उन्हनि खां ट्रांसलेट करायईं, उन्हनि उनखे सम्झायो, शेर जी मफ़हूम उनखे सम्झायईं। त इन लम्हे ई ईष्ट सोरले खे लतीफ़ साईं सां इश्क थी वियो ऐं हुन सम्झो त हल हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे, अहिड़ो शाइर आहे सिंधियुनि वटि जंहिं 200-250 साल अॻु अहिड़ो शेर लिखियो आहे जेको अॼु बि राइज थिए थो, अॼु बि हिन दौर ते बि लागू थिए थो ऐं अॼु बि हुन में बग़ावत जो एलिमेंट मौजूदु आहे, त उहो केॾो वॾो शाइर हूंदो। सो हुनखे हिकिड़ो इश्तियाक पैदा थियो लतीफ़ साईं खे पढ़ण जो ऐं पोइ लतीफ़ साईं खे पढ़ण लाइ हुन बाक़ाइदा सिंधी बि सिखी ऐं पोइ लतीफ़ साईं जो पूरो कलाम हुन पढ़ियो। ऐं इहो तव्हांखे ख़बर हूंदी त अर्नेस्ट ट्रम्प जेको आहे लतीफ़ साईं जो जेको मजमूओ आहे, जेको रिसालो आहे, उहो सभ खां पहिरियां छपायो 1866 में। इहो बि तव्हांजो जनम हुजणु खपे त ट्रम्प उहो माण्हू आहे जेको सभ खां पहिरियां लतीफ़ साईं जो रिसालो छपाईंदड़ आहे। ट्रम्प खां अॻु में मुख़्तियार मल्हार जी अदबी तारीख़ुनि में मकालनि में मिले थो पियो त ट्रम्प खां अॻु में जॉर्ज स्टेक जेको आहे उन लतीफ़ साईं जो रिसालो मुरतब कयो हो, उनखे तरतीब ॾिनो हुअईं, पर छाकाणि त उहो गुज़ारे वियो जवानीअ में ई, त इन जे करे उहो छपिजी न सघियो ऐं अर्नेस्ट ट्रम्प जो रिसालो छपिजी वियो। हाणे हीअ सॼो मां कहाणी तव्हांखे इन जे करे ॿुधायां थो त जीअं तव्हांजो माइंड क्लियर थिए त अॻिते वधिजे कीअं, डिस्कशन में अॻिते कीअं वधिजे। अच्छा, ईष्ट सोरले साहिब जी ॻाल्हि था कयूं त सोरले साहिब जॾहिं लतीफ़ साईं सां अक़ीदत में आयो त तॾहिं हुन पंहिंजे जज जो उहिदो बि छॾियो ऐं पोइ ख़ामोशीअ सां वेही हुन रिसर्च कई लतीफ़ साईं ते ऐं पोइ इहो PhD थीसिस जेका आहे उनजी अची वई, शाह लतीफ़ा भिट, जंहिंखे पोइ वरी अता मोहम्मद बंबरे साहिब सिंधीअ में तर्जुमो कयो भिट जो शाह जे नाले सां। हीअ असांजी पहिरीं PhD आहे लतीफ़ साईं ते। उनखां पोइ असां वटि PhD जो सिलसिलो पोइ लतीफ़ साईं ते पोइ जारी रहियो। पाकिस्तान खां ॿाहिरि PhD जेका थी उहो मोती PhD कई लतीफ़ साईं ते, लतीफ़ साईं जी शाइरीअ में स्त्रीअ जो चिट, स्त्री माना औरत ऐं चिट माना हुनजो अक्स। छो पोइ वरी अॻिते हली लतीफ़ साईं जी शाइरी ते मैडम फ़हमीदा हुसैन बि जेका रिसर्च कई, उन में बि उनजो मौज़ू इहो हुयो त शाह लतीफ़ जी शाइरीअ में औरत जो किरदारु। सो मिलंदड़ जुलंदड़ आहे, इन जे करे मूंखे उहो डिस्कस करिणो पियो हिते। जॾहिं मोती साहिबु लतीफ़ साईं ते रिसर्च कई त उनखां पोइ हिकिड़ो वरी सिंध में जॾहिं रिसर्च जो शुरू थियो सिलसिलो त उन में असां ॾिसूं था पिया त डॉक्टर शाहनवाज़ सोढर पहिरियों आलिम आहे सिंधीअ जो जंहिं शाह लतीफ़ ऐं सकाफ़त जे नाले सां PhD कई लतीफ़ साईं ते। इहा सिंध अंदरि पहिरीं PhD आहे लतीफ़ साईं ते, शाहनवाज़ सोढर साहिबु कई। ऐं उनखां पोइ हिकिड़ो पूरो सिलसिलो आहे, उहो तव्हां ज़रूरु पढ़िजो त कंहिं कंहिं उन ते PhD थीसिस कई। शाह लतीफ़ ते थियल तहक़ीक़ जे नाले सां हिकिड़ी ज़बरदस्त PhD आयल आहे, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खुड़े साहिब जी आहे। उन छा कयो आहे जो हेल ताईं उन वक़्तु ताईं जेके बि PhDs थियूं आहिनि शाह साईं जूं, उन्हनि ते तहक़ीक़ी मक़ालो न लिखियो आहे डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खुड़े साहिबु। इन सां गॾोगॾु लतीफ़ साईं ते PhDs जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त असांखे औरतुनि में डॉक्टर दुरेशहवार सैयद, साईं JM सैयद जी न्याणी आहे, उन जी PhD थीसिस मिले थी औरतुनि में पहिरीं औरत जेका आहे उहा डॉक्टर दुरेशहवार सैयद आहे जंहिं लतीफ़ साईं ते PhD कई। सो ख़ैर, हाणे असां कलोड़नि जे दौर में आयासीं, लतीफ़ साईं जो ज़िक्र निकितो त असां वरी हिन ॻाल्हियुनि खे बि करे वियासीं जेके असांजे ज़हन में ईंदियूं हुयूं त जीअं तव्हांजे लाइ अञा आसानी पैदा थिए। सो लतीफ़ साईं जो दौरु जेको दौरु आहे, माना कलोड़नि जो जेको दौरु आहे, उनखे सोनहरी दौरु इन जे करे ई चयो वञे थो जो उन दौर में असांखे लतीफ़ साईं जो जहिड़ो वॾो अज़ीम शाइर मिले थो पियो, जंहिंजी शाइरी हिकिड़ी पूरी काइनात आहे। उन ते असां डिटेल में आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाईंदा रहंदासीं। ऐं लतीफ़ साईं सां गॾोगॾु ज़ाहिरा ॿिया बि बेशुमार क्लासिकी शाइर आहिनि उन दौर जा, उन ते बि ॻाल्हाइणो पवंदो, अव्हांखे उनखे बि पढ़णो पवंदो।
हाणे कलोड़नि जे दौर खां जॾहिं असां अचूं था त टालपुरनि जे दौर में आयासीं। जॾहिं टालपुरनि जे दौर में आयासीं त टालपुरनि जे दौर में सचल सरमस्त असांखे मिले थो ऐं सचल सरमस्त जे ई करे टालपुरनि जे दौर खे सचल सरमस्त इरा करे सघिजे थो पियो। जीअं कलोड़नि जे दौर खे असां लतीफ़ साईं जो दौर था चऊं ऐं समन जे दौर खे असां काज़ी कादन जो दौर था चऊं, अहिड़े तरीक़े सां तुरखान दौर खे असां शाह करीम बुलड़ीअ वारे जो दौर था चऊं, अहिड़े तरीक़े सां असां टालपुरनि जे दौर खे असां सचल सरमस्त जो दौर था चऊं पिया। उन खां पोइ वरी अंग्रेज़नि जो दौरु आयो। अंग्रेज़नि जो दौरु हाणे इहो सॼो तव्हांखे मां स्केच इन जे करे ठाहे रहियां थो त जीअं तव्हांखे सम्झण में सवलाई थिए। अंग्रेज़नि जो दौरु इंतिहाई शानदार दौरु हुयो, सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, सिंधी अदब जे हवाले सां ऐं ख़ासि करे नसुर जे हवाले सां। जॾहिं असां चऊं था त सिंधी नसुर जी शुरूआति कॾहिं थी, त सिंधी नसुर जी शुरूआति असांखे टालपुरनि जे दौर में नज़र अचे थी। माना जेको पहिरियों जेको सिंधी नसुर जो दस्तावेज़ आहे उहो आहे आख़ूंद अज़ीज़ुर जी अज़ीज़ुल्लाह मटियारनि वारे जी क़ुरान शरीफ़ जो कयल सिंधीअ में तर्जुमो, याने तहतुल लफ़्ज़ में जेको उन तर्जुमो कयो आहे उनखे पहिरें नसुर जी हैसियत हासिलु आहे। इन खां अॻु सिंधी नसुर जा ओञाण मिलनि था पिया गिरोड़ी साहिब जे कलाम में, शाह करीम जे कलाम में, राजा ॾाहर जे ख़त में। इहो हिकिड़ो डिघो बहस आहे जंहिंखे तव्हां पढ़ी वेंदो। ऐं जॾहिं क़ुरान शरीफ़ जे तर्जुमे जी ॻाल्हि था कयूं त हिन मरहले ते तव्हांखे इहा बि ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त क़ुरान शरीफ़ जो सभ खां पहिरियों तर्जुमो जेकॾहिं कंहिं ॿोलीअ में थियो आहे त उहो थियो आहे सिंधी ॿोलीअ में, याने इहो अरबनि जो दौरु आहे सिंध में। ऐं हंबारी ख़ानदान जो दौरु आहे। जॾहिं अदबी तारीख़ूं लिखनि थियूं त 883 ईस्वी वारो दौरु आहे, जॾहिं हिकिड़े हिंदू राजा जे चवण ते इराकी जेको आलम आहे राजा महरूक, उन सिंधी में तर्जुमो करायो क़ुरान शरीफ़ जो ऐं उनखे पहिरें उनखे हैसियत हासिलु आहे पहिरें तर्जुमे जी। सिंधी ॿोलीअ में पहिरियों जेको बि क़ुरान शरीफ़ जो कंहिं बि ॿोलीअ में जेकॾहिं तर्जुमो थियो आहे त उहा सिंधी ॿोलीअ में आहे ऐं उहो अरब दौर में थियो आहे। इन जो छाकाणि त कोई दस्तावेज़ मुयसरु कोन्हे, इन जे करे जेको आख़ूंद अज़ीज़ुल्लाह जो तर्जुमो थियल आहे क़ुरान शरीफ़ उनखे पहिरीं नसुर जी हैसियत हासिलु आहे। माना जेकॾहिं सिंधी नसुर जी शुरूआति असां चवंदासीं त इहा ॻाल्हि बि तव्हांखे ज़हन नशीन करणु खपे त सिंधी नसुर जी शुरूआति टालपुरनि जे दौर में थी, याने टालपुरनि जो दौरु सिंधी नसुर जी शुरूआति जो दौरु आहे। इहो बि ज़हन में तव्हांखे हुजे। अंग्रेज़नि जो दौरु सिंधी नसुर जी तरक़ीअ जो दौरु आहे, छाकाणि त अंग्रेज़नि जे दौर में मूं तव्हांखे अॻु में बि कंहिं वीडियो में ॿुधायो आहे त सिंधी सूरत खतीअ जो क़याम अमल में आयो ऐं जेके 52 अखर आहिनि अॼु जेके असां पढ़ूं था पिया, इहे अंग्रेज़नि जे दौर में क़याम अमल में आया, अरबी सिंधी सूरत खती। उन खां पोइ धड़ाधड़ किताब छपजणु शुरू थी विया, बेशुमार किताब आया, उन ते असां ॻाल्हाईंदा बि रहिया आहियूं, अॻिते बि ॻाल्हाईंदासीं। इहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त अंग्रेज़नि जो दौरु सिंधी नसुर जी तरक़ीअ जो दौरु आहे ऐं तमामु वॾो दौरु आहे। उनजी हासिलात वॾी इहा आहे त सूरत खती क़ाइमु थी, उनजी हासिलात इहा आहे त बाक़ाइदा तालीम खातो क़ाइमु थियो ऐं बाक़ाइदा किताब छपजणु शुरू थिया, नसुर में बि ऐं नज़म में बि। अच्छा, हिन दौर खे जीअं सचल सरमस्त जे करे असां टालपुर दौर खे सचल सरमस्त जो दौरु था चऊं, अहिड़े तरीक़े सां हिन दौर खे असां मिर्ज़ा कलीश बेग जो दौरु था चऊं। मिर्ज़ा कलीश बेग हिन दौर जो तमामु वॾो आलिम आहे ऐं हिन दौर खे उन सां मनसूब कयूं था, छाकाणि त उन नाविल जे मैदान में बि कमु कयो, उन मज़मून नवीसीअ में बि कमु कयो, मकालात हिकमत जे नाले सां उनजो मज़मून आहे जंहिंमें उनखे मज़मून नवीसी जो अबो करे चवनि था। अंग्रेज़नि जे दौर जी जीअं ॻाल्हि कईसीं त उहो नसर जो दौरु आहे ऐं जीअं टालपुरनि जे दौर खे असां सम्झूं था पिया त इहो अदबी तारीख़ूं लिखनि थियूं पियूं त इहो सचल सरमस्त जो दौरु आहे, त अहिड़े तरीक़े सां अंग्रेज़नि जो दौरु वरी मिर्ज़ा कलीश बेग सां मनसूब आहे ऐं मिर्ज़ा कलीश बेग सिंधी अदब में हिकिड़ो तमामु वॾो चमकंदड़ सितारो आहे ऐं उन सिंधी अदब में नसर में तमामु वॾो कमाल कयो आहे। हुन जा तक़रीबन 450 किताब आयल आहिनि, जिन में शाइरीअ जा बि अथसि ऐं कुझु घणा नसर जा किताब अथसि। तर्जुमे निगार जी हैसियत सां मिर्ज़ा कलीश बेग निशांबर आहे, नाविल निगारी जी हैसियत सां निशांबर आहे, मज़मून नवेसी जो अबो बि उनखे तसवुरु कयो वञे थो पियो। अहिड़े तरीक़े सां असां इन ॻाल्हि खे ज़हन नशीन कयूं त मिर्ज़ा कलीश बेग सिंधी अदब जो तमामु वॾो नालो आहे ऐं उन जे बारे में तव्हां ज़रूरु पढ़ी वञिजो। सो ईअं जदीद अदब ऐं पोइ उन्हनि ते अॻिते हली असां ॻाल्हाईंदासीं। हीउ हिकिड़ो स्केच तव्हांजे ज़हन में मूं रखियो
ऐं इंफॉर्मेशन जेका ॼाण जेका मूं वटि हुई उहा मूं तव्हांखे ॾियण जी कोशिशि कई त जीअं तव्हांजे लाइ हिकिड़ो आसानी पैदा थी सघे इंटरव्यू जे मरहले में। सो उमेदु आहे त असांजी हीअ नंढड़ी कोशिशि तव्हांजे कमु ईंदी ऐं तव्हांजे लाइ कमाई थी साबित थींदी। वरी कंहिं नई वीडियो में नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं मोकिलाणी न आहे, जेॾां पेर तेॾां ख़ैरु।